अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो खुश ऐं खैरियत से हूंदो। तव्हां सभिनी जा कहिड़ा हाल आहिनि? मूंखे तमामु घणो यकीन आहे त तव्हां सभु ख़ुशि ऐं खैरियत सां हूंदो। जी दोस्तों, अॼु जेको मां मौज़ू खणी आयो आहियां उहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे ऐं ज़बरदस्त मौज़ू आहे। अॼु तव्हां सां थींदी मज़ेदार कचहरी ऐं उन कचहरी में असां कुझु नाम वठंदासीं शाइरनि जा। जेको असांजो चैनल आहे हैरो ख़ान, उहो बि असांजो, जीअं त असांजो जेको शाइर हैरो ख़ान आहे, मां पहिरियां तव्हांखे वीडियो खां अॻु में तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त असांजे चैनल हैरो ख़ान खे कयो सब्सक्राइब ऐं वधि में वधि कयो असांजे वीडियो खे शेयर ऐं कयो लाइक, ऐं असांखे रहंदो बेचैनी सां इंतज़ारु तव्हांजे कमेंट जो। ऐं हलंदासीं असां पंहिंजे मौज़ू तरफ़। असांजो अॼु जो मौज़ू आहे हैरो ख़ान जा जेके असांजा काफ़ी भलोड़ शाइर आहिनि उन्हनि जे मुताबिक़। हा त दोस्तों, असांजो जेको चैनल हैरो ख़ान आहे उहो हैरो ख़ान जे नाले सां मशहूरु आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं अॼु जेके दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि त हैरो ख़ान केरु हो। बज़ाते ख़ुदि हैरो ख़ान पाण हिकु शाइर हो ऐं शाइरी कंदो हो। हैरो ख़ान जी शाइरी जेका आहे काफ़ी फ़नकारनि ॻाई आहे, जीअं त जलाल चांजो साहिबु ऐं काफ़ी अहिड़ा ॻाइणा आहिनि ऐं मशहूरु फ़नकार आहिनि असांजी सिंध में जेके हैरो ख़ान खे अञा ताईं ॻाइनि पिया ऐं तमामु बहितरीनु शाइर रहियो आहे हैरो ख़ान। ऐं असांजो जेको आहे ॻोठ बि हैरो ख़ान जे नाले सां ई मशहूरु आहे, असांजो शहर बि हैरो ख़ान ई आहे। ऐं उन खां बाद में असांजा हैरो ख़ान खां बाद में काफ़ी शाइर थिया, जीअं हैरो ख़ान खां बाद में अनवर कंबराणी थियो काछे जी लेवल सां। ऐं उन खां बाद में असांजे शहर जा जेके काफ़ी शाइर आहिनि, जीअं सताइल सलीम कोरेजो, राज़ी लगारी ऐं वफ़ा दिलदार लिगारी, ज़ुल्फ़कार कोरेजो साहिबु, मुश्ताक लिगारी साहिबु, ऐं उन खां अलावा सिंध जी सूंह, मज़ारी जी सूंह, कामरेड जुडियल मस्तोई, तमामु बहितरीनु ऐं भलोड़ शाइर आहे। इन्हनि सभिनी जी शाइरी असांजा जेके सिंध जा फ़नकार आहिनि न, तमामु बहितरीनु फ़नकार जेके आहिनि उन्हनि नुमायां कई आहे इन्हनि जी शाइरी खे। उन खां अलावा ॿिया बि शाइर आहिनि, जीअं त शबीर मस्तोई, शाइर प्रेमी झंडो ख़ान लिगारी, ऐं ॿियो जेको भलोड़ शाइर आहे नवाब मस्तोई साहिबु, ऐं जेको मज़ारी जे ॻोठ में रहंदो आहे। मज़ारी शहर जेको आहे हैरो ख़ान खां तक़रीबन 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। मां ईअं कोन चवंदुसि त मज़ारी हैरो ख़ान खां दूरि आहे, पर मज़ारी हैरो ख़ान जे क़रीब आहे। तंहिंजे करे मां कामरेड जुडियल मस्तोई खे बि हैरो ख़ान जो ई शाइर सॾींदुसि। जी दोस्तों, जीअं त हैरो ख़ान लिगारी जीअं तमामु बहितरीनु शाइर हो, ऐं उन जी शाइरी जेका जेसिताईं मूंखे यादि आहे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिकिड़ो कलाम मशहूरु थियो हैरो ख़ान जो, जंहिंखे जलाल चांजो बि ॻायो आहे। जलाल चांडे जी आवाज़ में आहे कलाम उस्ताद हैरो ख़ान लिगारी जो। मां तव्हांखे उहो कलाम गुनगुनाए ॿुधायां थो। महबूब आया अॼु कोन किती हम फ़ोन, वाह जो कूड़े ॾे गया अंजाम, बह बह आख़िर थी गई शाम। खतड़े भी लिखियम न्यापे भी कितम पर कोन आया, हिक हिक को पुछम ख़ासि ओंदे ॻोठ इथों माण्हू सिड़ा हिकिड़ा मुतम, उहो बि थी गया गुम अलाए पिया सुम, वञ सुखिया की तस आराम, बह बह आख़िर थी गई शाम। जी दोस्तों, इहो जेको कलाम हुयो इहो जलाल चांडे मरहूम जलाल चांडे जी आवाज़ में ॻायो वियो, ऐं इहो कलाम आहे हैरो ख़ान लिगारी जो। जॾहिं कंहिं बि बादल वलारियूं वसायूं, जॾहिं चंड चोॾस कयूं चिल विलायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं। जॾहिं खेत में बाजरन संग वारिया, जॾहिं चेट में फूल जांबे फुलारिया, जॾहिं थर ते मोरनि के ॿोलियूं बुरायूं, जॾहिं तो सनेड़नि जो नातो चिनो हो, तॾहिं दूर आकाश के ॾोरुनो हो, जॾहिं थर ते मोरनि के ॿोलियूं बुरायूं।
अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं अलाए। दोस्तो त जीअं असांजे ॻोठ हैरो खान में कंहिं बि टैलेंट जी कमी कान्हे का। जीअं त असांजे शहर जो हैरो खान जो हिकिड़ो ॿियो शाइर बि आहे वफ़ा दिलदार लिगारी, जेको हींअर हिते मौजूदु कोन्हे को, पाण सऊदी अरब जिद्दा में आहे। तमामु भलोड़ शाइर आहे। उन जी शाइरी जेका आहे सा काफ़ी फ़नकारनि ॻाई आहे, भलोड़ फ़नकारनि ॻाई आहे। ऐं जेको हुनजो कलाम मूंखे मशहूरु जेको आहे यादि, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। तेॾे ॻोठ जॾां आंदा सौ सूर संभरे आंदे हिन। उन खां बाद में जेको ॿियो शाइर आहे, जीअं त असांजे ॻोठ हैरो खान जो प्यारो शाइर आहे मुश्ताक लिगारी। उन जा काफ़ी कलाम आहिनि, उहे बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। जेको मशहूरु उनजो कलाम आहे, हाणे मां मुश्ताक लिगारी जो तव्हांखे ॿुधाईंदुसि। धक लॻा दिल ते हा दिलबर तेॾी गदारी दा, धक लॻा दिल ते हा दिलबर तेॾी गदारी दा। नवां किता जो यार है, नवां किता जो यार है, सुणियम तेॾी यारी दा, धक लॻा। जी दोस्तो, हा दोस्तो, अॼु जेका मौसम बि तमामु ज़बरदस्त लॻी पई आहे, झुड़ाली मौसम आहे असांजे शहर हैरो खान में, ऐं तमामु वॾो मज़ो अची रहियो आहे असांखे। जीअं उस्ताद मंज़ूर सखराणी कलाम में चवंदो आहे त खिलो खिवणो वसो बादल करे गड़गाह काचे में, वहन के वाह काचे में, फुटन के गाह काचे में, अला खिलो खिवणो वसो बादल। जीअं उस्ताद मंज़ूर सखराणी वरी ॿिए कलाम में बि चयो आहे त झुड़ाली या मौसम ऐं कण कण पवे पई, झुड़ाली या मौसम ऐं कण कण पवे पई, हुजे साण सुहिणो ईअं दिलि चवे पई, हुजे साण सुहिणो ईअं दिलि चवे पई। जी दोस्तो, अॼु मूंखे रिकॉर्डिंग कंदे तमामु वॾो मज़ो अची रहियो आहे। मौसम तमामु ज़बरदस्त आहे ऐं असांजे मथां कण कण बाक़ाइदगी सां पवे पई थी, ऐं इहा रब जी रहमत हूंदी आहे। ऐं अॼु जेको असांजो मौज़ो आहे शाइरनि जे हिसाब किताब सां आहे। ऐं हाणे जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हैरो खान जो शाइर आहे ऐं तमामु भलोड़ शाइर आहे, कामरेड जुजल मस्तोई। तमामु बहितरीनु मज़ारी जो शाइर आहे, लेकिन मां उनखे चवंदुसि त हैरो खान जो आहे। तमामु बहितरीनु ऐं भलोड़ शाइर आहे। जी हा दोस्तो, त असांजा सभु इहे जेके शाइर आहिनि असांजे शहर हैरो खान जा भलोड़ शाइर आहिनि। इन्हनि जी महिनत आहे ऐं इहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। पूरी सिंध में मशहूरु आहिनि, बाक़ाइदगी सां पूरे पाकिस्तान में मशहूरु आहिनि। जीअं तव्हांखे मां काफ़ी नाला ॿुधाया आहिनि, वरी बि यादि ॾियण जे लाइ तव्हांखे ॿुधायां थो। राज़ी लिगारी शाइर ऐं वफ़ा दिलदार लिगारी ऐं कामरेड जुड़ियल मस्तोई साहिबु, ऐं उनखां पोइ जेको आहे असांजो सतायल सलीम कोरेजो साहिबु, ज़ुल्फ़कार कोरेजो साहिबु, शबीर मस्तोई साहिबु ऐं प्रेमी झंडो लिगारी शाइर। इहे जेके आहिनि भलोड़ शाइर असांजे शहर हैरो खान जा तमामु बहितरीनु, ऐं काचे हैरो खान जा इहे जेके आहिनि तमामु मशहूरु आहिनि। मुश्ताक लिगारी साहिबु शाइर आहे पाण सिर। ऐं हैरो खान जेको असांजो हैरो खान हो, उहो पाण बि शाइर हो। असांजो जेको चैनल आहे हैरो खान, असां बि उन ई हिसाब सां असां पंहिंजे चैनल जो नालो रखियो आहे हैरो खान। ऐं पाण बज़ाते ख़ुदि हैरो खान बि शाइर हुयो। ऐं जेका असां तव्हांखे मालूमात ॾियूं पिया शाइरनि जे हवाले सां, इहा बिल्कुलु हैरो खान जे ई हवाले सां आहे। ऐं असांजो चैनल बि हैरो खान आहे। इहे सभु शाइर जेके आहिनि असांजे हैरो खान जो नालो इन्हनि रोशन कयो आहे, ऐं इन्हनि जी वॾी महिनत आहे, इन्हनि जी जुस्तजू आहे सभिनी शाइरनि जी। ऐं मूंखां वॾी ॻाल्हि विसरी वई आहे त जीअं असांजो जेको शाइर आहे, बहितरीनु शाइर आहे, पाण फ़नकार बि आहिनि, मोहतरम अब्दुल्ला बिरहमानी साहिबु। मोहतरम अब्दुल्ला बिरहमानी साहिबु तमामु भलोड़ फ़नकार बि आहे ऐं पाण बज़ाते ख़ुदि शाइर बि आहे। ऐं इन्हनि जेके असांजे ॻोठ हैरो खान जा जेके शाइर आहिनि, उन्हनि जी शाइरी बि ॻाईंदो आहे। तमामु ज़बरदस्त ऐं भलोड़ काचे जी कंधीअ जो फ़नकार आहे मोहतरम अब्दुल्ला बिरहमानी साहिबु। जी दोस्तो, जीअं असां ॿाहिरि रिकॉर्डिंग जे लाइ आयासीं त हिते असां ॿेर ॾिठीसीं, त हिते ॿेर बि बिल्कुलु तयारु थी चुका आहिनि। असां पटे ॾिसूं था, खाई ॾिसूं था,
त कहिड़े हिननि जो ज़ाइक़ो कहिड़ो आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अञा कचा आहिनि ॿेर, अञा हिननि खे टाइम लॻंदो। तमामु बहितरीनु ऐं काछे जी हिसाब सां हिते हिन जी। दोस्तो, मुंहिंजी हर वीडियो जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजे ॻोठ हैरो खान जा जेके बि राज़ आहिनि अव्हां ताईं पहुचायां।